लारकानो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुबू अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ लारकानो पेटे अलप जे सिटी सदर साईं इरशाद अली टुनियो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त तइलीम खाते लारकाने जूं चालाकियूं ॾिसो। एजुकेशन के हवाले से एक तरफ़ जाली प्रोमिशन उस्तादन जा रद्द किया विया, बे तरफ़ का TO मीटिंग घुराए साॻी पैसन एवज़ उहे प्रोमोशन रद्द थियल बहाल किया विया। अड़ा हुक्म जारी किया विया जैमें DO प्राइमरी अलाबख्श सुमरो, डायरेक्टर हायर सेकेंडरी अब्दुल अज़ीज़ चाचल, जैमें सीनियर उस्तादन के नज़रअंदाज करे मनपसंद मानुन के प्रोमोशन दिना विया। जेकी उस्ताद 1983 1992 जा सीनियर उस्ताद हुआ उन्हनि खे छॾे 2008 2010 ऐं 2011 जा जूनियर मास्टर प्रोमोशन दिना विया। जेका मेरिट जी लताड़ आहे, असां पेटे अलप पारां अहिड़ी ग़लत अमल की सख्त लफ़्ज़न में मज़म्मत कयूं था। हेॾी वॾी करप्शन कई वई ऐं मेरिट खे लताड़ियो वियो। DO प्राइमरी अलाबख्श सुमरो ऐं लारकानो डायरेक्टर हायर सेकेंडरी अब्दुल अज़ीज़ चाचल तमाम वॾे पैमाने ते करप्शन कई आहे ऐं सीनियर उस्तादन सां नाजायज़ी पिणु कई आहे। जी सर, छा इशू आहे साईं अॼु स्कूल? हाँ, सब खां पहिरियां मां पंहिंजो तारीफ़ करायां इरशाद अली टुनियो, सदर पेटे अलप सिटी लारकानो। उनखां अलावा शाह मोहम्मद स्कूल सिंधी जंहिंजो मां हेड मास्टर बि आहियां। पर असां वटि इशूज़ इहे आहिनि, इदारनि जे हवाले सां असां वटि इशूज़ इहे आहिनि त असां वटि तमामु घणी फर्नीचर जी खोट आहे। असां वटि पाणी जा जोगा इंतज़ाम कोन्हनि, असां वटि स्वीपर कोन्हे, असां वटि चौकीदार कोन्हे, असां वटि पटियालो कोन्हे। इदारनि जे अंदरि तमामु घणी इहे तकलीफ़ूं बि आहिनि। उनखां अलावा अॼुकल्ह जेको असां वटि ताज़ो इशूज़ हले पियो उहो इहो आहे त असां उस्ताद सालनि जा साल ड्यूटी कंदा आहियूं ऐं असांजी सीनियरिटी जुड़ंदी आहे, जेका PhD टू HST प्रोमोशन। हाणे उहा असांजी सीनियरिटी ठहंदी आहे इन बुनियाद ते त जंहिं उस्ताद पहिरियां अपॉइंटमेंट थियलु हूंदो उहो उस्ताद हितां PhD खां HST प्रोमोशन वठी हाई स्कूल में निकिरी वेंदो। उन में ईअं चयो त असांजी जेका सीनियरिटी आहे उहा हिन वक़्तु जेका क्लेम कयूं था असां उहा 88 ताईं क्लोज़ थिए थी। हिन वक़्तु जेको मौजूदु असांजो डायरेक्टर आहे सेकेंडरी अब्दुल अज़ीज़ चाचल साहब, उनखां अलावा अल्लाह बख्श सुमरो जेको सेकेंडरी जो DO आहे, इहे ॿिन्ही साहबनि छा कयो आहे त वन पेज जो कानून तौरु आइन तौरु इहो माना अख़लाक़ी तौरु इजाज़त ई कोन्हे त तव्हां वन पेज ते कंहिं बि हिकिड़े माण्हू जो प्रोमोशन कयो। उहा DPC जुड़ंदी आहे जिते TO सही कंदो आहे, TO खां DO ॾे वेंदी, डायरेक्टर प्राइमरी ॾे वेंदी, फिरी DO सेकेंडरी ॾींदी, DO डायरेक्टर ॾे ईंदी। पर उन पंहिंजो DPC में बि हिननि धांधलियूं करे 85 वारी माण्हू खे 88 ॾेखारे 2000